ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो लॻे ॻोठ नसीर महर जे रहवासी गुलाबो वलद ॾारूमल नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां ॻोल्हा में मदद लाइ अपील। वालिद SSP सखर समेत शहर ऐं भरपासे जे माण्हुनि खे अपील कंदे चयो त मुंहिंजो पुटु पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। घणी ॻोल्हा करण बावजूदि किथे बि नथो मिले। असां पंहिंजे बचिड़े लाइ परेशान आहियूं। सभिनी इंसान दोस्त माण्हुनि खे अपील कयूं था त असांजी ॻोल्हा में मदद कई वञे। हाँ साईं, छा मसलो आहे? मसलो त छोकिरो मुंहिंजो अरबा जे ॾींहुं खां वठी गुम थी वियो आहे। हाँ, इहो महिरबानी करे जंहिं बि भाउ खे नज़र अचे, किथे बि कंहिंजे घर वञे, महिरबानी करे असांखे इतला कनि त बाबा हे तव्हांजो छोकिरो आहे, वठी वञो। तव्हांजो नालो छा आहे साईं? मुंहिंजो साईं ॾाढो नालो आहे, छोकिरे जो नालो गुलाब आहे। गुलाब। वेठल आहियूं असां ॻोठ नसीराणी जा। हाँ, इनखे महिरबानी करे किथे बि छोकिरो आहे, जिथे बि आहे, महिरबानी करे असांखे ॿुधाइण या कंहिं पुलिस जे हवाले कनि त असांखे पाण ॿुधाइनि।